छापोले स्कूल में साईं गानो याद अची वियो। तू स्कूल में पढ़ण तो अची या गाना ॻाइण? साईं गाना ॻाइण तो अचे। न तू ॿुधाइजे। सॉरी सॉरी हाणे चइबो बस ॾाढी मस्ती चढ़ी वई आहे तोखे। मना मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां तव्हां ते को फ़र्क़ नथो पए। साईं फ़र्क़ त तव्हांजे न हुअण सां पवंदो। तव्हां वेंदो असांजी पार्टी शुरू। जीअं तव्हां क्लास खां ॿाहिरि वेंदो असांजी पार्टी शुरू। छोरा मठ कर बूथ न भंजरी। साईं तव्हांजे घर में ॿार कोन्हनि छा? छो रोज़ तव्हां मासूम ॿारनि खे कुटियो था मारियो था। साईं तव्हांखे शर्म नथो अचे? पुट मुंहिंजो वस हले न तव्हां सभिनि जो मुंहुं भञी छॾियां, पर सरकारी कुझु कानून आहिनि उन्हनि जे करे। पोइ साईं भला मैदान में हलूं? साईं मूं चयो मैदान में हलूं त ख़बर पइजी वञे कंहिं में केतिरो दम आहे। सही आहे न? बूथ ॾिस पंहिंजो मूंसां तो मुक़ाबिलो करे। अरे बचड़ा हेॾड़ो आ तूं वरी कहिड़ो हंडे टेक करी वार लभई कोन रगो अदाकारी पियो करी। छोरा वरची था। साईं केरा? साईं मां आहियां। ॿेर केॾां वियो? साईं पेशाब करण वियो हुउसि। अरे वाह छोरा जेॾी महिल तव्हां अचो पाणी पीअण पेशाब करण तव्हांखे पढ़ाईअ जी का बि ज़रूरत कोन्हे जहिड़ी। अड़े साईं पहिरीं ॿुधाई आहे न असां हरू भरू पढ़ाई कई यार पहिरीं ॿुधाई आहे। छोरा तोखे मज़ाक बि लॻे? कढी छॾींदोसीं स्कूल मां। स्कूल तुंहिंजे पीउ जो आया जो स्कूल मां तो कढे चङो मुड़ुस थियो आहे। सरकारी आहे स्कूल। साईं अंदरि अचां? बी पेरनि में सूर पइजी वियो आहे। अचो अंदरि। स्कूल हिन जो आया हिन पीउ जो आया। सरकार पगार दी दे असां ला। छोरा पगार पिण ॾींदो आया। साईं मुंहिंजे बात सही ॻाल्हि कई। सरकार असां लाइ तव्हांखे पगार ॾींदी आहे। अड़े यार पाड़े में शादी आहे न मासीअ जी हाणे नचंदा कीअं? त पोइ अड़े यार डांस पाण खे अचे किथे? डांस सिखणी पवंदी। अड़े यार नचण सिखूं त किथां सिखूं? साईं तव्हांखे नचण ईंदो आहे? अड़े नचण त मां साईं खे नचण कोन थो अचे। छोरा विच में न ॻाल्हाईंदो कर। साईं विच में न स्कूल में ॻाल्हायमि। साईं अंदरि अचां? हा अचो अंदरि। वरी विच में ॻाल्हाई? साईं मूं त विच में ॻाल्हाई कोन मूं त स्कूल में ॻाल्हायो। साईं ॿुधायो तव्हांखे नचण ईंदो आहे? ॿुधायो। अड़े नचण जो त मां साईं खे नचण कोन थो अचे। साईं वरी न मूंखे चइजो त तव्हां विच में ॻाल्हायो आहे। मूं त विच में न स्कूल में ॻाल्हायो आहे। लख न लख